खुदा जाने केड़ी वजह तो लगी यार, 3-4 सबब थी सघंदा, बस इन में अल्लाह जी रज़ा ही हुई जापान। ही डब्बो तो पूरो माण्हुनि सां भरियल हुयो ऐं खुदा मुंहिंजे अंदाज़े में तो पूरो सड़ी हो। एक कमरा ॾिसो खिड़की खां। अस्सलाम वालेकुम संगत, ही तव्हां ॾिसी रहिया वाक़ियो ये जो कराची खां पिंडी वञी रही तेज़गांव एक्सप्रेस, उनजी गाड़ी के बाहि लगी वही आहे। अस्तगफुरुल्लाह, ही तव्हां ॾिसी रहिया हो त तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। तव्हां ॾिसी सघो था, ही विच में बाहि लगी आहे, डबनि जे विच में, अॻे अॻे में हिनखे लगी आहे। ही ॾिसी सघो था तव्हां जेको आहे न, ही ॾिसो हू 3-4 दॿा तव्हां कंप्लेन जेको आहे न सही हुयो डब्बा।